नाज़रीन, रखण शहर में करबला के शहीदन के भेटा पेश करण जे लाइ मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। शकील धारे जो रिपोर्ट। रखण लगे दरगाह पंजल शाह सैद महबूब शाह की निगरानी हेठ नवासा रसूल इमाम हुसैन अलैहिस्सलाम की याद में मजलिस अज़ा बर्पा कई वई। मजलिस में ज़ाकिर मौलवी गुलाम अकबर अबड़ो करबला के शहीदन की ॾिनल लाजवाल कुर्बानी ते संदन के भेटा पेश करे संदन की याद के ताज़ो करे छॾियो। उन मौके ते अज़ादारनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त दरगाह आहे नियाज़ नगर कंदा आहियूं 8-9 तारीख़ अज़ादारी भी थींदी आहे, मजलिस भी कराईंदा आहियूं। जेके 10 ॾियारा मुहर्रम अल हराम जा आहिनि उहे उन सां मख़सूस आहिनि, जंहिंजे लाइ असांजो प्यारो पैगम्बर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त अन्ना मिनी व अना मिनल हुसैन, हुसैन मूं मंझां आहे ऐं मां हुसैन मंझां आहियां। साईं इहो हर साल असां कंदा आहियूं 8-9 ते मौला जो न्याज़ कंदा आहियूं दरगाह पीर पंजल शाह जे ते साईं। एतिरे 8 मजलिस भी थींदी आहे साईं, मातम भी थींदो आहे। इहो असां पंहिंजे मौला जो मल्हाईंदा आहियूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो जान त ॾिनी पर यज़ीद जहिड़े बदकिरदार इंसान जी बैयत न कई ऐं अॼु बि उहो ई जेका उन जा पैरोकार पंहिंजी जान त ॾियणु पसंदि कनि था, पंहिंजूं कुर्बानियूं ॾियणु त पसंदि कनि था, बल्कि कंहिं बि यज़ीदी पैरोकार जी बैयत करणु पसंदि नथा कनि। इमाम हुसैन खे असीं अज़ादारी करे नियाज़ नंगर करे ऐं सबिलियूं लॻाए करे इमाम हुसैन खे असीं भेटा पेश कंदा आहियूं ऐं हमेशह कंदा रहंदासीं। अवां मजलिस में मौजूद अज़ादारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त ईंदड़ नस्ल जे इंसान शुनासी हक़ ऐं बातिल जी सुञाणप कराइण लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जे साथियुनि जी ॾिनल लाजवाल कुर्बानीअ ते संदन खे भेटा पेश करण लाइ मजलिसूं बर्पा कंदा आहियूं। शकील धारे जो आवाज़ टीवी न्यूज़ ॾखण।